अस्सलाम वालेकुम। मैं सिटी मिठवर बाबा आला आमद बासादत सरवरे कौनेन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमद बासादत हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एवाए महीनू रब्बिल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़ालिक़ आलम पंहिंजे अज़मत जलाल नूरीअ सां पैदा कयो। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म मुबारक जो पाछो न हो इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बासादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बासादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो। नूर ज़ाहिर थियो जंहिंसां सॼी काइनात मुनवर थी वई इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। पैगंबर आख़िर ज़मा शहनशाह अरब व अजम पैदा थियो। पैगंबर आख़िर ज़मा अरब व अजम पैदा थियो 20 अप्रैल 571 ईस्वी। इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़द करे। मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़द करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद जो जशन मल्हाईंदा आहिनि इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। मोहम्मद बिन अब्दुल्लाह वालिदा माजिदा हज़रत बीबी आमिना अलैहिस्सलाम जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्लाह वालिदा माजिदा हज़रत बीबी आमिना अलैहिस्सलाम जे मक्का मुअज़्ज़मा में दुनिया में जलवागर थिया इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। कसरा जे कोट जा कंगरा किरी पिया ज़ुहूरे कुदसी। कसरा जे कोट जा कंगरा किरी पिया ऐं ज़हूरे कुदसी। आतिश कंदा विसामी विया उन मोजज़े जी ख़बर पइजी वई इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख इहो आहे महीनू रब्बिल अव्वल। सॼी दुनिया जा कलेसा ऐं ग़ैर अल्लाह जी इबादत। सॼी दुनिया जा कलेसा ऐं ग़ैर अल्लाह जी इबादत करण जा मक़ाम इबादत करण जा मक़ाम टही पिया इहो आहे महीनू रब्बिल अव्वल।
संदन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बासादत सां केतिरा ई अहिड़ा वाक़िया संदन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद बासादत सां केतिरा ई अहिड़ा वाक़िया रूनमा थिया जेके हैरत अंगेज़ हुआ इहो आहे महीनो रबियुल अव्वल रब्बिल आलमीन अला साईं मिठूअ जूं आसूं में पुॼाए मुंहिंजा मौला तूं रब्बिल आलमीन अला साईं मिठूअ जूं आसूं में पुॼाए मुंहिंजा मौला तूं वास्ते मुहाबे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इहो आहे महीनो रबियुल अव्वल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे महीनो रबियुल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे महीनो रबियुल अव्वल